नाज़रीन खे ख़बर ॿुधाईंदा हलूं त घोड़ाबारी में बाहि जे ख़ौफ़नाक वाक़े सबबि 5 ॻोठाणनि जे घर सड़ी रख थी विया आहिनि। ॻोठ अता मोहम्मद बलोच में 5 ॻोठाणनि जे घरनि खे ओचितो बाहि लॻी वई। बाहि सबबि अता मोहम्मद बलोच, सिकंदर बलोच, अली शेर बलोच, सुल्तान बलोच ऐं सहरा बलोच जा घर सड़ी रख थी विया आहिनि। बाहि सबबि घरनि में पियल 80 मण कणक, 60 मण बूह, 50 मण सारियाल जो अनाज ऐं कीमती सामान समेत रोक रक़म सड़ी रख थी वई आहे। होॾां बाहि मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि, जिन वस वारनि खां माली मदद जी अपील कई आहे। खे ॿुधाईंदा हलूं त घोड़ाबारी में बाहि जे ख़ौफ़नाक वाक़े सबबि 5 ॻोठाणनि जे घर सड़ी रख थी विया आहिनि। ॻोठ अता मोहम्मद बलोच में 5 ॻोठाणनि जे घरनि खे ओचितो बाहि लॻी वई। बाहि सबबि अता मोहम्मद बलोच, सिकंदर बलोच, अली शेर बलोच, सुल्तान बलोच ऐं सहरा बलोच जा घर सड़ी रख थी विया आहिनि।